बलोचिस्तान हाई कोर्ट के अॻूणे चीफ जस्टिस मोहम्मद नूर मिस्कानज़ई के क़त्ल में मुलविस जवाबदार के गिरफ्तार किया वियो। ज़रियन मूजिब गिरफ्तार जवाबदार खारा जो रहवासी है, जंहिंजो तालुक पाबंदी मढ़ल तंज़ीम से बुधायो पियो वञे। याद रहे त मोहम्मद नूर खान मिस्कानज़ई के कुछ ॾींहं अॻु मस्जिद में नमाज अदा कंदे क़त्ल किया वियो हो। बलोचिस्तान के वॾे वज़ीर अब्दुल कुदूस बिज़न जो वाक़े जो नोटिस वठंदे जवाबदारन के फौरी तौर गिरफ्तार करे इंसाफ के कटहरे में आणण जो हुक्म ॾिनो हुयो। कराची के इलाइक़े मच्छर कॉलोनी में मछरल माण्हुनि पारां टेलीकॉम कंपनी के मुलाज़िमनि के क़त्ल करण जो केस दाख़िल किया वियो आहे। केस में 15 ॼणनि के नामज़द किया वियो आहे ऐं 200 खां वधीक अणॼातल माण्हुनि के भी शामिल किया वियो आहे। केस में क़त्ल, दहशतगर्दी समेत ॿिया इल्ज़ाम शामिल किया विया आहिनि, जॾहिं त पुलिस तशद्दुद में मुलविस मुख्य जवाबदार समेत 3 ॼणनि के गिरफ्तार करे वरितो आहे। वाज़े रहे त कराची के मच्छर कॉलोनी में टेलीकॉम कंपनी के 2 मुलाज़िमनि के उन वक्त बेदर्दी से क़त्ल किया वियो हो जॾहिं हू इलाइक़े में मोबाइल फोन जा सिग्नल चेक करण आया हुआ। हुननि हिक ॿार खां रस्तो पुछो, जंहिं माण्हुनि खेनि अगवा कंदड़ समझी लठियुनि, पथरनि ऐं लतुनि सां एतिरो मारियो जो हू थॾे ते फ़ौत थी विया।